अस्सलामुअलैकुम भलीकार सिंध सुने चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंध ऐं संगीत स्पेशल जेके सिंगर ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हां सभिनी खे भलीकार चवंदो हिन प्रोग्राम में ऐं मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ लखे किरोड़े मुबारक हुजनि सिंध हुजे या हिंद हुजे ईद जो पहिरियों ॾींहुं जीअं त असां बि हिते इंजॉय करे रहिया आहियूं यकीनन तव्हां बि करे रहिया हूंदो नाज़रीन कॉल करणु न विसारियो पर कॉल तव्हां कंदव असां खणंदासीं न इहा शर्त आहे छो त अॼु असां सां गॾु ख़ूबसूरत सेलिब्रिटी ख़ूबसूरत सिंगर मौजूदु आहिनि जेके वॾी नखरे मान ऐं चाह सां आया आहिनि जेको घुरायूं पिया वैसे त कोन पिया आया अॼु पकड़ियो अथमि फाइनल सो बि ईद जे स्पेशल ॾींहं ते जी हा अमेरिका मां जीअं मोटिया आहिनि त असांखे पाण चए थो हाणे मां अचां त मां रेडी आहियां सो असां हाल अहिवाल कंदासीं अमेरिका जी कुड़ियुनि जे बारे में पुछंदासीं त कीअं उते इंजॉय कयो न सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम ईद मुबारक वालेकुम सलाम खैर मुबारकूं तव्हांखे बि ईद जी मुबारक शमन अली मीराली साहब हेतिरो टाइम असां वटि न आयो ईद जे स्पेशल मौके ते असां तव्हांखे पकड़े वरितो ईद रोज़ा ते पहिरीं ॾींहुं बकरा कुर्बान थियण अॼु तव्हां मूंसां गॾु लाइव आहियो कीअं थो लॻे फर्स्ट क्लास तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं बहितरीन सुठो सेट लॻल आहे तव्हां बि सुठा मिठाई बि सुठी आहे खाओ ऐं मिठाई बि पई आहे इहो सिर्फ़ु ॾिसो परे डाइटिंग कयो हा जी सभिनी जेके नाज़रीन असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि खे मां दिलि जी गहराइनि सां ईद जूं मुबारकूं चवां थो ऐं पूरे सत खे सुधीर मीराली साम्हूं वेठो आहे हुनखे बि ईद जूं मुबारकूं खैर मुबारकूं कीअं रहियो पहिरीं ॿुधायो अमेरिका जो सफ़र थोरो ॻाल्हायूं पोइ कंटिन्यू रखूं प्रोग्राम तमामु सुठो सफ़र वॾो हुयो इलाही सारो वॾो सफ़र हुयो बहरहाल कुझु दोस्त अहिड़ा हुआ जंहिंमें बोरियत कोन थी ऐं ॾाढी ख़ुशी थी छो त असांजा सिंधी तमामु उते काफ़ी सारा रहनि था ऐं हुननि जेकी मोहबत प्यारु ॾिनो मां त बिल्कुलु उन्हनि खे विसारे नथो सघां छो त काफ़ी अरसे खां मुंहिंजी तयारी 5-6 सालनि खां वठी हुई पर कुदरती आहे नसीब जी ॻाल्हि पोइ हीउ जेको टूअर थी वियो फर्स्ट क्लास थी वियो 2-3 प्रोग्राम उते मुंहिंजा थिया उते हुस्टन में हिकिड़ो प्रोग्राम थियो ऐं न्यूयॉर्क में हिकिड़ो प्रोग्राम उहा बि ईअं ई सिंधी फैमिलियुनि जी गैदरिंग जीअं थींदी आहे उहो प्रोग्राम कयोसीं ऐं उन खां पोइ वरी घुमणु हुयो घुमण अंग्रेज़ कुड़ियुनि जे बारे में त ॿुधायो कीअं लॻो थोरो माहौल न उते माहौल तमामु सुठो फर्स्ट क्लास ऐं परेशान थी विया हूंदो जाल वॾो जहान आहे हिते त कुझु अहिड़ो हो फीलिंग ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायां इहो उहो परेशान थींदो जंहिं कुझु ॾिठो ई न हुजे असां भाई माइन जी ॻाल्हि थी कयां जीअं जाल मिले था एॾियूं मायूं स्कर्ट मिनी स्कर्ट में सुठियूं लॻंदियूं हूंदियूं न लाज़मी उहा ॻाल्हि थी कयां न हाणे थोरो हुते हलूं न हा जी जीअं इंडिया वियासीं उते बि इहो ई साॻियो ई माहौल हुयो दुबई जेके शो कया ॾिसो किथे बि हुजो फाइनली ईद सिंध में कई था हा ईद पंहिंजी किथे बि हुजो ईद पंहिंजी सिंध सां आहे मक़सदु ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायां असां उते भले अमेरिका में वियासीं बि उते ई पंहिंजा सिंधी माण्हू हुया न सभिनि सिंधियुनि सां ई असांजी जेकी मुलाक़ात थी गैदरिंग थी जेके प्रोग्राम थिया टोटल सिंधी प्रोग्राम हुयो शमन अली मीराली साहब तमामु सुठा तव्हां सिंगर आहियो सिंध जा रागी आहियो ऐं जेको लास्ट ईद ते ख़ूबसूरत चेहरो माशा अल्लाह कयो तमामु बहितरीनु तमामु सुठो गानो ऑडियो वीडियो प्लस सभु मॉडलिंग वग़ैरह सभु ओके डन हुई त हाणे ज़ाहिर हुन मां हिकिड़ो गानो असांखे ॿुधाईंदो हींअर ॿुधायो बाद में ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे पर स्टार्टिंग में छा ॿुधाईंदो स्टार्टिंग में जेको हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे अल्लाह मुंहिंजो वेड़ो वसाईंदो आमीन आमीन तमामु सुठा ॿोल आहिनि हीअ हिकिड़ी दुआ बि आहे पंहिंजे लाइ बि सभिनी जे लाइ अच्छा ईद में ईद लाइ कोई स्पेशल एल्बम वग़ैरह ठाहियो या मतिलबु उहो ईद ते मुंहिंजी जेका आहे त रिकॉर्डिंग कंप्लीट न थी सघी कुझु बिज़ी मसरूफ़ियत अमेरिका में ओॾो जेको आयुसि टाइम उते घणो मूंखे लॻी वियो न हा सो इंशाल्लाह ईद खां पोइ वरी एल्बम हलो फंक्शन थींदा रहंदा स्टार्टिंग में शमन अली मीराली असांखे छा ॿुधाईंदो हाणे छा ॿुधाईंदो अल्लाह मुंहिंजो वेड़ो वरी वसाईंदो ठीकु आहे जी नाज़रीन असांजे प्रोग्राम खे मिस न कजो ईद स्पेशल ईद जो फर्स्ट डे तव्हां सां गॾु असां गॾु शमन अली मीराली तमामु सुठो सिंगर असां हिते विहारियो आहे तमामु मुश्किल टाइम निकितो लेकिन निकितो बहरहाल ईद जो लख मुबारकूं ऐं पहिरियों ॾींहुं आहे तव्हां सॼे ग्रुप खे साथियुनि खे जेके मूंसां गॾु कंटिन्यूसली हूंदा आहियो नाला कंहिंजा न वठंदा उबता सुबता वठंदी आहियां पोइ सभु परेशान थी वेंदा आहिनि किरन उबता नाला थी वठे बहरहाल गानो थी वञे ओके जी ओवर टू यू
ॾिठे ॾींहं थिया कयूं रूह रिहाण वेही सजणनि विच में खिला
तमाम बेहतरीन रोइंदा नैण बखिलंदा शमन अली मीराली साहब ईद जो पहिरियों ॾींहुं असां सां गॾु सिंध संगीत विद स्टार सिंगर किरण लगारी ओवरऑल सिंध टीवी मैनेजमेंट टीम सभिनी सां गॾु कीअं लॻे पियो तव्हांखे? तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं तव्हां सां त काफ़ी साल थिया आहिनि बाद में मुलाक़ात थी आहे काफ़ी सालनि खां पोइ बिल्कुलु सो ख़ुशी थी ॾाढी अॼु आहे ईद जो ॾींहुं सभई चेहरा मुस्कुराईंदा नज़र था अचनि ऐं तव्हां बि ॾाढा ख़ुशि आहियो मां ख़ुशि आहियां मां 12 महीने ख़ुशि हूंदी आहियां ॾुख हुजे या सुख हुजे ख़ुशि रहणु खपे ॾुखनि में बि माना तव्हां मां महसूसु कयो आहे तव्हां ख़ुशि रहंदा इहा सुठी ॻाल्हि आहे सुठी ॻाल्हि आहे असां ज़ाहिर आहे ॾुख इंसान सां गॾु हूंदा आहिनि सुख बि हूंदा आहिनि को ख़ुशी नथो ॾेई सघे ऐं को ॾुख नथो ॾेई सघे जेसीं पाण इंसान विल पावर बि न हुजे शमन अली मीराली साहब पहिरें दफ़ा इन प्रोग्राम में आयो पहिरीं कुझु कमेंट जल्दी जल्दी ॾियो त वरी पोइ गाने तरफ़ ईंदासीं हीउ प्रोग्राम तव्हां वैसे ॾिठो आहे नॉर्मली आई त स्पेशल आहे सिंध ऐं संगीत में सची ॿुधायो न ॾिठो आहे त ॿुधाए छॾियो न मूंखे ॾिठो आहे न हक़ीक़त ॿुधायां मां ॾिठो हा जी बिल्कुलु पहिरियां ॾिठो कोन आहे बहरहाल हिते अची करे ॾाढी ख़ुशी थी सुठो प्रोग्राम आहे बिल्कुलु तव्हां फैमिली मेंबर आहियो सिंध टीवी में पहिरीं फिल्म असां शाह जी डायरेक्शन में तमामु सुठी फिल्म तमामु सुठो तजुर्बो रहियो सियारे में सखर हले किथे किथे हलियासीं ॾाढो उहो जेको वक़्तु हुयो न तमामु बहितरीनु ऐं उन में असां जेको निभायोसीं जेकी सर्दी हुई तव्हांखे यादि हूंदो बिल्कुलु बिल्कुलु ॾुखियो ॾाढो अच्छा अमेरिका तव्हां विया हुते केतिरी तव्हांखे मोट मिली ऐं केतिरो रेस्पॉन्स मिलियो कहिड़ा कहिड़ा गाना तव्हां जेके माज़ी में तव्हां ॻाया उन्हनि खे रेस्पॉन्स मिलियो भरपूर कहिड़े कहिड़े मतिलबु शयुनि ते तव्हांखे काफ़ी सारा गाना जीअं मुंहिंजा शुरू में ई उन टाइम खां वठी मशहूरु आहिनि अच किंजर ते केटी बंदर ते इहे इन पैसा हुजनि न हुजनि मां त ख़िलाफ़ आहियां हरो किंजर ठठे ते हा जी राबेल जे गुल जहिड़ो यार आहे बिल्कुलु फ़क़ीराणी तबियत जो शायदि उते ॿुधण वारा मुंहिंजा पुराणे ज़माने खां वठी मूंखे पसंदि करनि था असांजा सिंधी भाउर ऐं तमामु मूंखे ॾाढी ख़ुशी थी मूं इहो सोचियो ई न हो त एॾो परे जेके अहिड़े मुल्क में माण्हू रहनि था ऐं उहे बि मूंखे लाइक करनि था उते बि सिंधी मेजोरिटी वधीक आहे ऐं ज़ाहिर आहे तव्हां पंहिंजो टाइम ॾिनो आहे त ज़िंदगी ॾिनी आहे हिन सुर संगीत जी आवाज़ जेका आहे उन्हनि खे त ज़ाहिर आहे असांखे त माण्हू पसंदि कंदा उनखां अलावा छा हुते तव्हांखे पाकिस्तान केतिरो यादि आयो सिंध पंहिंजी केतिरी यादि आई उते सिंध मां ईअं पियो महसूसु कयां त ॼण मां सिंध में ई वेठो आहियां साॻाई टोपियूं अजरक सॼो ड्रेसिंग जेके सिंधी माण्हू हिते जेके अवाम पाए थो साॻियो ई सिस्टम हुयो मूंखे त इहो महसूसु न थियो त मां अमेरिका में वेठो आहियां बहरहाल हुननि पंहिंजो अमेरिका खे माना सिंध ठाही वेठा आहिनि ॾाढी ख़ुशी तमामु बहितरीनु कच्छ इहो सिलसिलो तव्हां सां अञा रवां दवाएं जारी सारी आहे नाज़रीन वक़्तु नंढी साई नंढी ब्रेक जो कारी न वञो ॾिसंदा सिंध टीवी मिलूं था शॉर्ट कमर्शियल ब्रेक खां पोइ विहारियो आहे तमामु मुश्किल टाइम निकितो लेकिन निकितो बहरहाल ईद जो लख लख मुबारकूं ऐं पहिरियों ॾींहुं आहे तव्हां सॼे ग्रुप खे साथियुनि खे जेके मूंसां गॾु कंटिन्यूसली हूंदा आहियो नाला कंहिंजा न वठंदा उबता सुबता वठंदी आहियां पोइ सभु परेशान थी वेंदा आहिनि किरण उबता न थी वठे बहरहाल गानो थी वञे ओके जी ओवर टू यू सजणन विच में अल्लाह मुझो वेढ़ो वरी वसाई दो मूंसा मुझो सजण साई मिलाई दो इहा घुरा तो दुआ पूरी कंदो सदा हरो आदा नेड़ मुझा खिलाई दो हरो
अस्सलामुअलैकुम भलीकार सिंध स्टूडियो चैनल सिंध टीवी प्रोग्राम सिंध ऐं संगीत स्पेशल जेके सिंगर ऐं असां तव्हां सां गॾु आहियूं तव्हां सभिनी खे भलीकार चवंदो हिन प्रोग्राम में ऐं मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ लखे किरोड़े मुबारक हुजनि सिंध हुजे या हिंद हुजे ईद जो पहिरियों ॾींहुं जी त असां बि हिते इंजॉय करे रहिया आहियूं यकीनन तव्हां बि करे रहिया हूंदो नाज़रीन कॉल करणु न विसारियो पर कॉल तव्हां कंदव असां खणंदासीं न इहा शर्त आहे छो त अॼु असां सां गॾु ख़ूबसूरत सेलिब्रिटी ख़ूबसूरत सिंगर मौजूदु आहिनि जेके वॾी नखरे मान ऐं चाह सां आया आहिनि जेको घुरायूं पिया वैसे त कोन पिया आया अॼु पकड़ियो अथमि फाइनल सो बि ईद जे स्पेशल ॾींहं ते जी हा अमेरिका मां जीअं मोटिया आहिनि त असांखे पाण चए थो हाणे मां अचां थो मां रेडी आहियां सो असां हाल अहिवाल कंदासीं अमेरिका जी कुड़ियुनि जे बारे में पुछंदासीं त कीअं हुते इंजॉय कयो न सभ खां पहिरीं अस्सलाम वालेकुम ईद मुबारक वालेकुम सलाम खैर मुबारकूं तव्हांखे बि ईद जी मुबारक शमन अली मीराली साहब हेतिरा टाइम असां वटि न आयो ईद जे स्पेशल मौक़े ते असां तव्हांखे पकड़े वरितो ईद रोज़ा ते पहिरीं ॾींहुं बकरा कुर्बान थियनि अॼु तव्हां मूंसां गॾु लाइव आहियो कीअं थो लॻे फर्स्ट क्लास तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं बहितरीन सुठो सेट लॻल आहे तव्हां बि सुठा मिठाई बि सुठी आहे खाओ ऐं मिठाई बि पई आहे इहा सिर्फ़ु ॾिसो परे डाइटिंग कयो हा जी सभिनी जेके नाज़रीन असांजो हीउ प्रोग्राम ॾिसनि था उन्हनि खे मां दिलि जी गहराइनि सां ईद जूं मुबारकूं चवां थो ऐं पूरे सत खे सुधीर मीराली साम्हूं वेठो आहे हुनखे बि ईद जूं मुबारकूं खैर मुबारकूं कीअं रहियो पहिरीं ॿुधायो अमेरिका जो सफ़र थोरो ॻाल्हायूं पोइ कंटिन्यू रखूं प्रोग्राम तमामु सुठो सफ़र वॾो हुयो इलाही सारो वॾो सफ़र हुयो बहरहाल कुझु दोस्त अहिड़ा हुआ जंहिंमें बोरियत कोन थी ऐं ॾाढी ख़ुशी थी छो त असांजा सिंधी तमामु हुते काफ़ी सारा रहनि था ऐं हुननि जेकी मोहबत प्यार ॾिनो मां त बिल्कुलु उन्हनि खे विसारे नथो सघां छो त काफ़ी अरसे खां मुंहिंजी तयारी 5-6 सालनि खां वठी हुई पर कुदरती आहे नसीब जी ॻाल्हि पोइ हीउ जेको टूर थी वियो फर्स्ट क्लास थी वियो 2-3 प्रोग्राम हुते मुंहिंजा थिया हुते ह्यूस्टन में हिकिड़ो प्रोग्राम थियो ऐं न्यूयॉर्क में हिकिड़ो प्रोग्राम उहा बि ईअं ई सिंधी फैमिलियुनि जी गैदरिंग जीअं थींदी आहे उहो प्रोग्राम कयोसीं ऐं उन खां पोइ वरी घुमणु हुयो घुमण अंग्रेज कुड़ियुनि जे बारे में त ॿुधायो कीअं लॻो थोरो माहौल न उते माहौल तमामु सुठो फर्स्ट क्लास
ऐं परेशान थी विया आहिनि जाल मतलब अबो वॾो जहान आहे हिते त कुझु अहिड़ो हो फीलिंग ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायां इहो उहो परेशान थींदो जंहिं कुझु ॾिठो ई न हुजे असां भाई माइन जी ॻाल्हि थी कयां जीअं जाल मिले था एॾियूं मायूं स्कर्ट मिनी स्कर्ट में सुठियूं लॻंदियूं हूंदियूं न उहा ॻाल्हि थी कयां न हाणे थोरो उते हलूं न हा जी जीअं इंडिया वियासीं उते बि इहो ई साॻियो ई माहौल हुयो दुबई जेके शो कया ॾिसो किथे बि हुजो फाइनली ईद सिंध में कई था हा ईद पंहिंजी किथे बि हुजो ईद पंहिंजी सिंध सां आहे मक़सदु ॾिसो न मां तव्हांखे ॿुधायां असां उते भले अमेरिका में वियासीं बि उते ई पंहिंजा सिंधी माण्हू हुया न सभिनि सिंधियुनि सां ई असांजी जेकी मुलाक़ात थी गैदरिंग थी जेके प्रोग्राम थिया टोटल सिंधी प्रोग्राम हुयो शमन अली मीर अली साहब तमामु सुठा तव्हां सिंगर आहियो सिंध जा रागी आहियो ऐं जेको लास्ट ईद ते ख़ूबसूरत चेहरो माशा अल्लाह कयो तमामु बहितरीनु तमामु सुठो गानो ऑडियो वीडियो प्लस सभु मॉडलिंग वग़ैरह सभु ओके डन हुई त हाणे ज़ाहिर उन मां हिकिड़ो गानो असांखे ॿुधाईंदो हींअर ॿुधायो बाद में ॿुधायो तव्हांजी मर्ज़ी आहे पर स्टार्टिंग में छा ॿुधाईंदो स्टार्टिंग में जेको हिकिड़ो ख़ूबसूरत गीत आहे अल्लाह मुंहिंजो वेड़ो वसाईंदो आमीन आमीन तमामु सुठा ॿोल आहिनि हीअ हिकिड़ी दुआ बि आहे पंहिंजे लाइ बि सभिनी जे लाइ अच्छा ईद में ईद लाइ कोई स्पेशल एल्बम वग़ैरह ठाहियो या मतिलबु उहो ईद ते मुंहिंजी जेका आहे त रिकॉर्डिंग कंप्लीट न थी सघी कुझु बिज़ी मसरूफ़ियत अमेरिका में ओॾो जेको आयुसि टाइम उते घणो मूंखे लॻी वियो न हा सो इंशाल्लाह ईद खां पोइ वरी एल्बम हलो फंक्शन थींदा रहंदा स्टार्टिंग में शमन अली मीर अली असांखे छा ॿुधाईंदो हाणे छा ॿुधाईंदो अल्लाह मुंहिंजो वेड़ो वरी वसाईंदो ठीकु आहे जी नाज़रीन असांजे प्रोग्राम खे मिस न कजो ईद स्पेशल ईद जो फर्स्ट डे तव्हां सां गॾु असां गॾु शमन अली मीर अली तमामु सुठो सिंगर असां हिते तमामु बहितरीनु रोईंदा नेण बि खिलंदा शमन अली मीर अली साहब ईद जो पहिरियों ॾींहुं असां सां गॾु सिंध संगीत विद स्टार सिंगर किरण लगारी ओवरऑल सिंध टीवी जी मैनेजमेंट टीम सभिनी सां गॾु कीअं लॻे पियो तव्हांखे तमामु ख़ुशी थी रही आहे ऐं तव्हां सां त काफ़ी साल थिया आहिनि बाद में मुलाक़ात थी आहे काफ़ी सालनि खां पोइ बिल्कुलु सो ख़ुशी थी ॾाढी अॼु आहे ईद जो ॾींहुं सभई चेहरा मुस्कुराईंदा नज़र था अचनि ऐं तव्हां बि ॾाढा ख़ुशि आहियो मां ख़ुशि आहियां मां 12 महीने ख़ुशि हूंदी आहियां ॾुख हुजे या सुख हुजे ख़ुशि रहणु खपे ॾुखनि में बि माना तव्हां मां महसूसु कयो आहे तव्हां ख़ुशि रहंदा इहा सुठी ॻाल्हि आहे असां ज़ाहिर ॾुख इंसान सां गॾु हूंदा आहिनि सुख बि हूंदा आहिनि को ख़ुशी नथो ॾेई सघे ऐं को ॾुख नथो ॾेई सघे जेसीं पाण इंसान विल पावर बि न हुजे शमन अली मीर अली साहब पहिरें दफ़ा इन प्रोग्राम